अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त एस.यू.पी जो सखर मां निकितल सिंध मार्च रैली जीअं गवर्नर हाउस साम्हूं फुहारा चौक वटि पहुती त जलसे जो शिकिल अख़्तियार करे वियो, जिते कारकुननि पारां सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एस.यू.पी अॻवान सैयद ज़ैन शाह चयो त ख़राब हुक्मरानी जे करे सिंध में महांगाई बेरोज़गारी वधी वई आहे ऐं सिंध जे हक़नि ते ताक़तवर धुरियूं क़ाबिज़ आहिनि। इन वधीक चयो त सिंध जे अवाम खे घुर्जे त पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ ईंदड़ इलेक्शन में क़ौम परस्त धुरियुनि खे वोट ॾेई कामयाब कनि, जेके अव्हां जे हक़नि जे लाइ भरपूर नमूने सां आवाज़ उथारनि। उन मौक़े ते एस.यू.पी अॻवान रोशन बोरलो, जी.डी.ए अॻवान सफदर अब्बासी, सैयद इस्माइल शाह राशिदी, क़ौम परस्त अॻवान नियाज़ कालाणी ऐं ॿियनि चयो त डिजिटल आदमशुमारी रद्द करे साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने सां आदमशुमारी कई वञे। मज़ीद ॾिसूं था हिन रिपोर्ट में। हम सिंध बचाने निकले हैं, हम दरिया बचाने निकले हैं, हम राष्ट्र बनाने निकले हैं, हम चोर बनाने निकले हैं, हम पीपल्स पार्टी से साथ ढूंढने निकले हैं। हाथ जोड़े हाथ जोड़े हम सिंध बचाने निकले हैं।